जे समान हयात सैर तफरी काफ़िन वायुन बैतन ते मुश्तमिल प्रोग्राम पुछन से पसन साण हाज़िर आऊं हम मेज़बान अब्दुल मजीद मुगरी स्टूडियो इंजीनियर मुदस्सिर हुसैन प्रोग्राम पुछन से पसन के तरतीब ॾेई संवारे सिंगारे पेश कंदो आहे प्रोड्यूसर रोशन अली कलहड़ो। मेहरबान दोस्तों, सब का पहिरीं हल करूं था गुज़रियल प्रोग्राम जा सुवाल ऐं उन्हनि जा जवाब। सुवाल नंबर पहिरियों हो, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो वालिद बुज़ुर्ग सैयद हबीब शाह मटियारी मां लॾे सभ खां पहिरीं कहिड़े हंधि रिहाइश अख़्तियार कई हुई? हिन सुवाल जो सही जवाबु आहे भईपुर ऐं कुझु महिरबाननि भईपुर सां गॾु सुई कंदर बि लिखियो आहे। सुवाल नंबर ॿियो हो, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे शुजरे मुताबिक़ सैयद यूसुफ शाह कंहिंजा फ़र्ज़ंद हुआ? जवाबु आहे सैयद हुसैन शाह शिराज़ी। सुवाल नंबर टियों ऐं आख़िरी हो त असां हिकु बैत जी सिट ॾिनी हुई त इहो चयोसीं त बैत खे मुकमल कयो। पहिरीं सिट हुई त अखियूं सही धार जिन सां पसी पिरीअ खे। ॿी सिट हुई, सिट आहे ॿिए ॾांहुं कीम निहार रेसारा सुपरी। साथियो, हिन हफ़्ते प्रोग्राम पुछन से पसन में अवां महिरबान दोस्तनि जा कुल 197 ख़त असां ते पहुता आहिनि, जिन में सही ख़तनि जो तइदाद आहे 183। अवां जा नाला वठण खां पहिरीं नोट करियो ईंदड़ प्रोग्राम लाइ नवां सुवाल। सुवाल नंबर पहिरियों आहे, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान मां बुज़ुर्ग सैयद हैदर शाह जॾहिं सिंध में आयो त हालन जे शहर में कंहिं वटि अची महिमान थियो? हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान मां बुज़ुर्ग सैयद हैदर शाह जॾहिं सिंध में आयो त हालन जे शहर में कंहिं वटि अची महिमान थियो। सुवाल नंबर ॿियो आहे, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जे गादी नशीन सैयद जमाल शाह कहिड़े सन में वफ़ात कई? हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जे गादी नशीन सैयद जमाल शाह कहिड़े सन में वफ़ात कई? दोस्तों, ही आख़िरी सुवाल में अॼु वरी कुझु सिटूं मां अव्हांखे लिखायां थो। अव्हां जवाब में फ़क़ति लेखक जो नालो लिखी मोकिलींदा त ही सिटूं कहिड़े लेखक लिखियूं आहिनि। जी हा, सुवाल नंबर टियों, मूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सतनि सूरमिन जूं पंहिंजे नुक़्ते नज़र खां। जी हा, मूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सतनि सूरमिन जूं पंहिंजे नुक़्ते नज़र खां सीरतूं चिटियूं आहिनि ऐं हिननि जी हिक ॿिए सां भेट कई अथमि। किताब में दर्ज थियल राया ऐं ख़याल शख़्सी आहिनि ऐं जीअं शाह जे सूरमिन खे सम्झियो अथमि, तीअं ई संदें सीरतुनि जो नक्श कढियो अथमि। ही कंहिंजूं लिखियल सिटूं आहिनि। जवाब में अव्हांखे फ़क़ति लेखक जो नालो लिखिणो आहे। सुवाल नंबर टियों वरी दोस्तों मां दोहरायां थो, मूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सतनि सूरमिन जूं पंहिंजे नुक़्ते नज़र खां सीरतूं चिटियूं आहिनि ऐं हिननि जी हिक ॿिए सां भेट कई अथमि।
किताब में दर्ज थियल राया ऐं ख़्याल शख़्सी आहिनि ऐं जीअं शाह जे सूरमिन खे सम्झियो अथमि तीअं संदें सीरतुनि जो नक्श कढियो अथमि। ही सिटूं कंहिंजूं लिखियल आहिनि। जवाब में अव्हांखे फ़क़ति लेखक जो नालो लिखिणो आहे ऐं हाणे उन्हनि महिरबानी दोस्तनि जा नाला जिन असांखे हिन हफ़्ते टिनी सुवालनि जा सही जवाब ॾियारे मोकिलिया आहिनि। खिपरे खां हाजी अब्दुल जलील लगारी, आजिज़ खोखर, नौशरो फिरोज़ सां हाजी आजिज़ गुल हसन महर, मीर हसन महर, फ़क़ीर नूरदीन सोलंगी, शहर लाड़काने खां सागर साजिद अली मुगरी, सागर साजिद अली मुगेरी, शहर बेरानी खां मौला बख्श मरी, ॻोठ ख़ान मोहम्मद उनड़ खां मोहम्मद याकूब उनड़, उड़ेरूलाल स्टेशन खां आज़ाद अबू बकर छुट्टो, ॻोठ बहादुर ख़ान जलबानी खां फ़क़ीर मोहम्मद अशरफ जलबानी, शहर चंबड़ खां प्रिंस एम इब्राहिम शेरानी, शहर चूड़ जमाली खां नाज़ नगर ख़ान जमाली, ॻोठ हाजी रोहल ख़ान जाफ़री खां अब्दुल गफ़ार जाफ़री, शहर वाह खां मीर सोबदार अली लगारी, ॻोठ हाजी फ़तह अली शहर खां मोहम्मद मुज़मिल शर, शहर भिरिया खां आजिज़ अमानुल्लाह वेथड़ो, शहर रोशन आबाद खां मेबो ख़ान अलियाणी, ॻोठ अलहरीन खोसे खां ग़ुलाम हुसैन खोसो, जुड़े खां अली हसन ख़ासकली, ॻोठ मेबे ख़ासकली खां हाजी ख़ान ख़ासकली, ॻोठ काज़ी मोहम्मद सोलंगी खां अब्दुल वाहिद सोलंगी, ॻोठ लीमे ख़ान लगारी, मीरवाह गोरचानी खां रहीम बख्श ख़ान इरशाद लगारी, ॻोठ डेंगाण भुरगड़ी खां नूर मोहम्मद सोलंगी, ॻोठ ग़ुलाम हुसैन गाॾी खां रफ़ीक अहमद गाॾी, ॻोठ मोहम्मद इब्राहिम लगारी खां ग़ुलाम अली लगारी, शहर अठ मोरी खां इलाही बख्श चांडियो, दरगाह सैद तिला शाह खां फ़क़ीर गुल मोहम्मद चांडियो, ॻोठ ग़ुलाम अली चांडे खां नूर हुसैन चांडियो, बेगना मोरीअ खां मास्तर रब ॾिनो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो, शाहिद अली समो ऐं शहज़ाद अली समो, मछाली मसू वाह खां ग़ुलाम शबीर पेराही, ॻोठ बहराम ख़ान शर खां वफ़ा गुलशेर शर, शफ़क़त हुसैन शर, अब्दुल कादिर शर, शाहिद हुसैन शर, ॻोठ मसू कीरे खां उस्ताद हाकिम ॾाहिरी, ॻोठ आलम ख़ान ज़रदारी खां मोहम्मद ख़ान ज़रदारी, शहर बदीन खां मास्तर अब्दुल ख़ालिक खोसो, खाड़ो को थर खां शेर मोहम्मद खोसो, मेहराब ख़ान खोसो, राणो ख़ान खोसो, अली ख़ान खोसो, असद अब्दुल्ला खोसो, हाजी ख़ान खोसो, हाजी मोहम्मद शरीफ़ खोसो, ॻोठ राजे गंढे खां जानी जान मोहम्मद बिरहमानी, शहर जुंग शाही खां मीर आशिक़ लतीफ़ बिरोही, ॻोठ अकरी शरीफ़ खां उंदास मोहम्मद आलम शर, मंसूर आलम शर, ॿेरवारी नई आबाद खां वफ़ा ॾेवन कुमार, शहर काज़ी अहमद खां गाज़ी ख़ान खोसो, ॻोठ हाजी सोबदार चांडे खां मोहम्मद इसहाक चांडियो, शहर दलशाह खां चेलाराम भील, ॻोठ हाजी मुरीद टालपुर खां मीर अकरम टालपुर, दरगाह पीर वसन शरीफ़ खां नाज़ुम अली शर, शहदादपुर खां मोहम्मद रमज़ान छुट्टो भील, कॉलोनी खिपरे खां वफ़ा रामलाल भील, ॻोठ पेरोज़ ख़ान थईम खां अली मोहम्मद थईम, सखर खां डॉक्टर अली शेर शेख, काचे पट गुल मोहम्मद खां जावेद जब्बार लगारी, ॻोठ वालजी म्याणी खां एम इसहाक मल्लाह, दरगाह पीर वसन शरीफ़ खां मिसकीन मोहम्मद हाशिम मजीदानो, आबाद मजीदाने खां वफ़ा जान मोहम्मद मजीदानो, लाहौर कैंट खां फ़ौजी रब नवाज़ सोलंगी, कासिम ॻोठ ख़ैरपुर मीरस खां ग़ुलाम हैदर फुल पोटो, कोटड़ी कबीर खां नाज़ खमीसो ख़ान सोलंगी, मीरपुर बठोर खां तबसम सैफुल्ला खतरी, ॻोठ हाजी वज़ीर लगारी खां मजबूर मिठू लगारी, गोलारची खां ग़ुलाम रसूल नोहाणी, तलहार खां अली मोहम्मद जूणे जो, तोतो जूणे जो, टंडे ग़ुलाम अली खां मोहम्मद बख्श लुंड, ॻोठ आली जूणे खां अब्दुल्लाह नाज़ जूणे जो, शालमानी स्टाफ खां मुशाहिद हुसैन खोसो, उस्ताद रजब अली खोसो, ॻोठ सैफल ख़ान छुटे खां शाद अब्दुल शकूर छुटो, दरगाह जाम छते खां नाज़ अब्दुल जब्बार खोसो, ॻोठ काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ खां अब्दुल मजीद राजड़, नई बस्ती शहदादपुर खां माशूक अली सोलंगी, सांगड़ खां खमीसोमल विशनाणी, लाल ख़ान ख़ास अली, ॻोठ सेनाणी लाखेर खां अली अहमद लाखेर, वफ़ा वज़ीर अहमद लाखेर, अछड़े थर खां अब्दुल गफ़ूर राजड़, शहदादपुर खां मोहम्मद रमज़ान छुटो, शहर सन खां लखा ॾिनो खोसो, शहर भिट शाह खां मज़ार ख़ान फ़राश थईम, हाजी शफ़ी मोहम्मद थईम, न्यू सकरन खां मुनीर जान बलोच, ॻोठ मुराद ख़ान जागरानी खां गौस बश खोसो, दरगाह शहीद जमाल शाह खां फ़क़ीर नज़ीर हुसैन हैदरी, शहर बेरानी खां मौला बख्श मरी, ॻोठ संजर ख़ान लाशारी खां शमसदीन लाशारी, ॻोठ मौलवी ख़ैर मोहम्मद अहमदानी खां
एहसानुल्लाह लगारी, शहर टंडे मोहम्मद खान खां वफ़ा मक़बूल अहमद ॿोड़ो, शाहपुर चाकर खां सिकंदर गुल ऊड, उठ अहमद खान मरी खां राशिद अनीस ख़ास अली, दरगाह झोक शरीफ़ खां फ़कीर अब्दुल हुसैन जिसकानी, अता हुसैन जिसकानी, ॾाझेरे मोरी खां अलहॾिनो खोसो, मीरपुर ख़ास खां एस एम बलोच, सखी ॼाम ॾातार खां अलहॾिनो सोलंकी, राजवाह बदीन खां हनीफ़ जमाली, ॻोठ जुमे सुबेरे खां मोहम्मद सालेह सुबेरो, ॻोठ फ़कीर मोहम्मद लुंड केटी खां बरकत अली बलोच, ॻोठ ख़लीफ़े मोहम्मद हयात जुणेजे खां इबू पोटो पुनर राही, शहर बांधी खां इरशाद अली उजण, शहर ठारू शाह खां मोहम्मद अशरफ उजण, फुल खुही थर खां गुल हसन नोड़ियो, कंबरकोट मुगरी खां कंबर खान मुगरी, मोहम्मद इस्माइल मुगरी, राजा रजब मुगरी, निजावत खान